अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त तव्हां शादी कयो पर कुंवारी औरत सां शादी कयो। इब्न माजा जे अंदरि हदीस आहे अलैकुम बिल अबकारी फ इन्नहुन्न ऐज़ाबु अफ़वाहन व अंतको अरहामन व अर्दा बिल यसरी। इब्न माजा जे अंदरि हदीस आहे 408 नंबर हदीस। हुज़ूर साईं फरमाइनि था शादी कयो त कुंवारी औरतुनि सां शादी कयो, छो त उहे वणंदड़ वात वारियूं आहिनि, घणनि ॿारनि ॼणण वारियूं आहिनि ऐं थोरीअ ते राज़ी रहण वारियूं आहिनि। त यानी हुज़ूर साईं फरमाइनि था तव्हां शादी कयो पर कुंवारी औरतुनि सां शादी कयो। ऐं कुझु मसइला हिते दीनदार ज़ाल जा जेके तव्हांजी ख़िदमत में पेश करियां थो। जेका दीनदार ज़ाल हूंदी आहे उनजो पहिरियों नंबर इहो आहे त नेक औरत मुड़ुस जी इज़त कंदी आहे ऐं पंहिंजी नंग नामूस जी हिफ़ाज़त कंदी आहे। नंबर 2, पंहिंजे मुड़ुस जी ऐं घर जी चङी तरह संभाल कंदी आहे। नंबर 3, पाकाई सफ़ाई सां मानी खाराईंदी आहे, जंहिंसां दिलनि में नूर पैदा थींदो आहे, नूर मज़बूत थींदो आहे। नंबर 4, त बचड़नि खे औलादनि खे दीनी तालीम ऐं तरबियत ॾींदी आहे। नंबर 5, मुड़ुस जी ॾुख दर्द ऐं संदसि हमदर्द ऐं गमख़्वार हूंदी आहे। नंबर 6, पंहिंजे वर सां वलहाना यानी लाहद महबत कंदी आहे। ऐं नंबर 7, फ़र्ज़ वाजिब ऐं सुन्नतूं अदा कंदी आहे ऐं हक़दारनि ताईं हक़ पहुचाईंदी आहे। नंबर 8, मुड़ुस जी दिल वजह सां महबत ख़िदमत बजा आणींदी आहे। नंबर 9, मुड़ुस जी ग़ैर मौजूदगीअ में उन जे घर औलादनि ऐं माल जी हिफ़ाज़त कंदी आहे, दीनदार ज़ाल। नंबर 10, दीनदार औरत पंहिंजे मुड़ुस जी कमियनि या ऐबनि खे ज़ाहिर करे बि न कंदी आहे, जेको नेकोकार औरत हूंदी आहे। नंबर 11, दीनदार औरत मुड़ुस खां नाजाइज़ फरमाइशूं कॾहिं बि न कंदी आहे। त जेकी पसंदि जी शादी हूंदी आहे या कुंवारी औरत सां जेको शादी कंदो आहे त उन ई मंझि इहे शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। त हुज़ूर साईं फरमाए थो अन निकाह मिन सुन्नती, निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, तव्हां शादी कयो ख़ूब कयो पर तव्हां कुंवारी औरतुनि सां शादी कयो। ऐं अॼुकल्ह ॾिठो वियो आहे त ॾिसो तलाक़नि जा मसइला आम थी चुका आहिनि। हालांकि हुज़ूर साईं फरमाइनि था त सफ़ा बुछड़े में बुछड़ो अमल इहो आहे त जेको माण्हू पंहिंजी औरत खे तलाक ॾिए। तलाक छाजे करे थिए थो? हा, तलाक मोहबत में कोन थींदो आहे, तलाक थींदो आहे कावड़ में, गुस्से में थींदो आहे। त उहो उन ई जे करे जो अॼुकल्ह माउ पीउ जी रज़ामंदी जे करे रिश्ता थींदा आहिनि, औलादनि जी फरमाइश मुताबिक़ न थींदा आहिनि, तॾहिं उहा घरवारी उन सां सही न हलंदी आहे, उनजो सिस्टम सही न हलंदो आहे, उन्हनि जो पाण में ठाह न थींदो आहे, पोइ महीनो 2 महीना तलाक थी वेंदो आहे। काफ़ी मसइला पेश थिया आहिनि त काफ़ी दोस्त जेके 2 ॾींहं बि नथा गुज़ारीनि पंहिंजी नई कुंवार औरतुनि सां त उहो निकाह खे वरी तलाक करे छॾीनि, ख़तमु करे छॾीनि। त वजह इहा आहे त असांखे बहितर तरीक़ो हिन माहौल में, हिन मुआशिरे में इहो करणु खपे त घोट जी ऐं औलाद जी फरमाइश हुजे त बाबा हीउ रिश्तो आयो आहे, तव्हां पसंदि करियो था या न। छो ज़िंदगी ऐं सॼी ज़िंदगी जो कांटो उन औलाद खे गुज़ारणो आहे। त असांखे खपे त पंहिंजी औलादनि जी राय कयूं पसंदि ऐं पंहिंजे औलादनि खे सुठी सुलछणी इख़लाक़ वारी, दीनदार, नेकोकार, सुठे घर सां तालुक़ रखण वारी औरतुनि सां पंहिंजी औलादनि जी शादियूं करायूं त इहे मरहला, इहे ज़िंदगी जो कांटो सुठो गुज़रंदो। माइटनि जे वञण खां बाद में औलाद बि हुननि जो दुआ खे रहंदो। त अलाह पाक खां दुआ आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस जे मथां असां मुस्लमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कंहिं दोस्त सवाल कयो हो त साईं माण्हू शादी कुंवारी सां करे जे ॿी सां न करे, त उन जे बारे में उहो सवाल कई मूंखां, त उन जे जवाब में मूं ही तव्हांजी ख़िदमत में हदीस पेश कई आहे। उमेद तव्हांखे क़बूल पई हूंदी ऐं इन ई पैगाम खे, हुज़ूर जे पैगाम खे तव्हां प्यारनि दोस्तनि ताईं ॿिनि दुनिया ताईं बि शेयर कंदा करियो। अलाह पाक तव्हांखे अजर ॾींदो। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।